पिछले प्रोग्राम में कुलुसियों जो 3 अध्याय ऐं पहिरियों वचन हिन ते मनन करे रहिया हुयासीं। त हलो हितां ई असां अॼु अॻिते वधूं। स्वर्गीय शयुनि जी हे उहे आहिनि जेकियूं मसीह जी शयूं आहिनि। मां तव्हांखे हे ॿुधाइणु चाहियां थो त पौलुस असांखे हे नथो चवे त तव्हां अॼु जी हुन सिख्याउनि खे खोजो जेकियूं अॼु ॾिनियूं वियूं आहिनि, जिन्हनि में कूड़े मनोवैज्ञानिक जी मिलावट हूंदी आहे ऐं बाइबल जी छड़ो मथां कुझु जानकारी। अहिड़ी सिख्या कुझु राति जी कक्षा में ॾिनी वेंदी आहे ऐं कुझु ग़रीब ऐं अपंग मसीही हे सम्झंदा आहिनि त हुननि खे जीवन जी समस्याउनि जा जवाब मिली विया आहिनि। हुननि सवालनि जा जवाब जेके हिकु तिखे डप ऐं चिंता सां भरियल सस खां शुरू थियनि था ऐं हिकिड़े अहिड़े मालिक ताईं वञी पहुचनि था जेको किनो ऐं ॿुढो आहे। हुननि खे लॻंदो आहे त अहिड़ी नंढी सिख्या हुननि खे सभिनीनि सां बर्ताव करणु ऐं हर समस्या खे सुलझाइणु सेखारे छॾींदी। हिन नंढी सिख्याउनि खे हुन औज़ार जी पेटीअ वांगुरु इस्तेमालु कंदा आहिनि। अगरि कुझु ग़लति हली रहियो आहे त इहे औज़ार इस्तेमालु करे पाण ई उहा समस्या सुलझायो। हाणे मां तव्हांखे चवां थो ऐं सावधान कंदे चवां थो, तव्हां नए जीवन जो अनुभव तॾहिं ई कंदव जॾहिं तव्हां हुननि शयुनि खे खोजंदव जेकी स्वर्ग में आहिनि, जिते मसीह विद्यमान आहे ऐं परमेश्वर जे सॼे हथ पासे वेठल आहे। ऐं हाणे मां सच में पेरनि मथां पेर रखण वारो आहियां। पौलुस हिते हे कोन थो चवे त कंहिं प्रचारक या शिक्षक खे खोजो ऐं हुन खे ॿुधो। छा मां तव्हांखे प्रेम सां ऐं सिधे नमूने हिकु ॻाल्हि चवां, मूंखे या ॿिए कहिड़े माण्हूअ खे पंहिंजी मूर्ति न बणायो। अगरि तव्हांजे ज़िंदगीअ में अहिड़ी कोई बि मूर्ति आहे जंहिंजा पेर मिटीअ जा थियल आहिनि त तव्हां उन्हीअ खे ई ॾिसी रहिया आहियो जेको तव्हां जहिड़ो ई आहे। मां घणियूं ई ग़लतियूं कंदो आहियां। मां ओहिड़े इंसान थियण जे क़रीब बि कोन आहियां जेको मां बणिजणु चाहियां थो। न मां ओहिड़ो पति आहियां जेको मां बणिजणु चाहियां थो। जेको कोई माण्हू उत्पादन करे थो अहिड़ी काई बि शइ खे पंहिंजो परमेश्वर न बणायो। हिन प्रचारक जो हे ई हिकु इरादो आहे त तव्हां वटि परमेश्वर जो वचन पहुचाइणु ताकी तव्हां उहो जीवत मसीह ॾिसी सघो ऐं हुन ताईं पहुची सघो। अगरि पवित्र आत्मा मुंहिंजी सेवकाई जो इस्तेमालु नथो करे त तव्हांखे जीवत मसीह मिले त पोइ मां हारिजी वियो आहियां ऐं मां सिधो पंहिंजे मुंहं ते किरी पियो आहियां ऐं मां हे सेवकाई छॾण लाइ तयारु थी वेंदुसि। मां पंहिंजे पूरे दिलि सां हे विश्वास कयां थो त बाइबल ई उहा किताब आहे जेकी जीवत मसीह खे प्रगट करे थी ऐं मुंहिंजो बाइबल मां सेखारण जी वजह बि हे ई आहे। हिकु ॿी मिसाल ॾियणु चाहींदुसि। हिकिड़े प्रचारक जे दोस्त जेको कैनेडा में रहंदो हुयो पंहिंजे अनुभव ॿुधाई जॾहिं उहो पहिरें दफ़े नाइगेरा फॉल्स, जेको दुनिया जो सभिनीनि खां वॾो जलप्रपात आहे, उहो ॾिसणु वियो हुयो। प्रचारक जे दोस्त ॿुधाई त छोकिरो हूंदे उहो रेलगाॾीअ में कैनेडा जे तरफ़ जेको नाइगेरा जो जलप्रपात हुयो उहो ॾिसणु वियो छो त उहो पासो वधीक ख़ूबसूरत आहे। हुन ॿुधाई त जॾहिं उहो रेलगाॾीअ मां लथो त हुन खे जलप्रपात जो गरजंदो आवाज़ ॿुधणु अचे पियो, पर हुन खे उहो नज़र कोन पियो अचे। हुन खे हिकु वॾी इमारत में प्रवेश करणो पियो। हुते घणियो ई खाधे जूं शयूं विकामनि पियूं। धरतीअ ते हिते हुते पान पिया हुया। किथे खाधे जो सामान किरियल हुयो ऐं हिते हुते घणा ई माण्हू वेठल हुया। उहो ॾाढो निराश थियो छो त हाणे बि हुन खे गरजण जो आवाज़ अचे पियो, पर कुझु नज़र कोन पियो अचे। पोइ हुन इमारत जे छोर ते ॾिठो ऐं हुन खे हेड़ी वॾी तस्वीर ॾिसण में आई
जहिड़ी हुन कॾहिं बि ज़िंदगीअ में कोन ॾिठी हुई। उहा हुन नाइगेरा फॉल जी तस्वीर हुई ऐं उहो अचंभे में पइजी वियो त जॾहिं असली जलप्रपात हुते ई आहे त हुन जी हेॾी वॾी तस्वीर लॻाइण जी ज़रूरत छा हुई। उहो हुन तस्वीर जी ओर अॻितो हलणु लॻो ऐं जॾहिं उहो क़रीब अची वियो त हुन खे हे सम्झो त उहा तस्वीर कोन हुई, पर हुन चौखाटे मां उहो खरो वहंदड़ नाइगीरा फॉल ॾिसी रहियो हुयो। मुंहिंजा मित्र, जॾहिं तव्हां बाइबल पढ़ो था त तव्हां हिकु मुअल शख़्स खे कोन ॾिसी रहिया आहियो, तव्हां खरे ऐं जीवित मसीह खे ॾिसी रहिया आहियो। उहो ई हिकु आहे जेको परमेश्वर जे सॼे हथ पासे आहे। असांखे उहे शयूं खोजणियूं आहिनि जेकी स्वर्ग जूं आहिनि। असांखे हुन खे खोजणो आहे। इन्हीअ करे मुंहिंजी सेवकाई बाइबल जी सिख्या ॾियण जी आहे। कोई नंढो रस्तो कोन्हे। कोई चवनि पिया त मां रेडियो जो कार्यक्रम नंढो करे हिकु साल में ई ख़तमु कयां, पर सच में हिकु साल काफ़ी कोन्हे ऐं सच में 5 साल बि काफ़ी कोन्हनि। कोई चवनि पिया त मां 10 साल ताईं कार्यक्रम कयां, पर मुंहिंजे लाइ हे बि मुमकिन कोन्हे। अगरि असां 10 साल खणो या 20 साल, असांखे बाइबल जो सॼो ज्ञान कोन मिली वेंदो। पंहिंजे ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि में बि पौलुस चई सघे पियो, ताकि मां हुन खे ऐं हुन जे मृत्युजय जे सामर्थ खे ऐं हुन सां गॾु दुखनि में सहभागी थियण जे मर्म खे ॼाणा ऐं हुन जी मौत जी समानता खे प्राप्त कयां। हे असां फिलिपियों जे 3 अध्याय जे 10 वचन में पढ़ूं था। परमेश्वर जे वचन जो खरो अभ्यास तव्हांखे जीवित मसीह वटि वठी वेंदो। असांजो कार्यक्रम ॿुधण वारे हिकिड़े शख़्स जो ख़त पढ़ी मां तव्हांखे हे मिसाल ॾियां थो। ख़त में लिखियलु हुयो, जॾहिं असां रोमियो ऐं कुरिन्थियो जे ख़त जो अभ्यास कयूं पिया त मां हे ॼाणणु लॻुसि त मां कहिड़ो दैहिक ऐं जिस्मानी मसीही आहियां। मुंहिंजी इच्छा पोइ अञा वधणु लॻी। मां प्रार्थना करणु लॻुसि त मां मसीह खे अहिड़े खरे नमूने ॼाणा जेतिरो परमेश्वर चाहे थो त मां ॼाणा। थोरी देरि लाइ कुझु बि कोन थियो, पर मां प्रार्थना कंदो रहियुसि ऐं परमेश्वर मुंहिंजे प्रार्थना जो जवाबु ॾिनई। हिकु ॾींहुं तव्हां ॿुधायो हुयो त परमेश्वर असांखे मसीह में ॾिसंदो आहे ऐं ॼण त कुझु घनी छुपियल शइ रोशनीअ में अची वई। मां अफीसियो जो ख़त घणाई दफ़ा पढ़ियो हुयो, पर उन ॾींहुं तव्हांजो प्रचार मूंखे कुझु खोले ॾेखारियो। हे अद्भुत आहे त पौलुस जी प्रार्थना जो जवाबु अॼु बि मिली रहियो आहे। मां उन ॾींहुं हे ॼाणियो त परमेश्वर मूंखे हाणे हुन संघर्ष कंदे पापीअ वांगुरु कोन ॾिसंदो आहे, पर मूंखे मसीह में ॾिसंदो आहे ऐं इन्हीअ नमूने त मां हुन जो आहियां ऐं हुन जी संतान आहियां। हिते ख़त ख़तमु थिए थो। छा मां पंहिंजे दिलि मां तव्हांखे हिकु ॻाल्हि चवां? मसीह ते अची पहुचो। अतः जॾहिं तव्हां मसीह सां गॾु जीवित कया विया हो त स्वर्गीय शयुनि जी खोज में रहियो जिते मसीह विद्यमान आहे ऐं परमेश्वर जे सॼे हथ पासे वेठो आहे। कुलुसियो जो 3 अध्याय ऐं 2 वचन। पृथ्वीअ ते जियो न, पर स्वर्गीय शयुनि ते ध्यानु लॻायो। असल में ध्यान लाइ अखर मन आहे। स्वर्गीय या मथों जूं शयुनि जे बारे में सोचो। फिलिपियन जे ख़त में पौलुस चयईं, जेकियूं बि शयूं सचियूं ऐं आदरणीय ऐं उचित, पवित्र ऐं सुहावनियूं आहिनि, हुननि ते ध्यानु लॻायो। मसीह जी शयुनि ते। ज़िंदगी नंढियूं मुश्किलुनि सां भरियल आहे। उहे असां लाइ ॾाढी खरियूं आहिनि, पर असांजी सभिनीनि खां वॾी घुर्ज आहे हुननि खां पार थी मसीह ताईं पहुचणु। हे सभिनीनि खां पहिरियों अचणु घुर्जे। स्वर्गीय शयुनि ते ध्यानु लॻायो। कुलुसियो जो 3 अध्याय ऐं 3 वचन। छो त तव्हां मरी विया आहियो ऐं तव्हांजो जीवन मसीह सां गॾु परमेश्वर में लिखियलु आहे। तव्हां कॾहिं मरी वियो? गलतियुनि जे ख़त में पौलुस हुननि खे लिखियो हुयो, मां मसीह सां गॾु क्रूस ते चढ़ायो वियो आहियां। तव्हां 2000 साल खां बि पहिरियों मरी विया हुयो जॾहिं मसीह मुओ।
हुन मुंहिंजी जाइ खईं, हुन तव्हांजी जाइ खईं, असां हुन में मुआसीं। तव्हांजो जीवन मसीह सां गॾु परमेश्वर में लिखियलु आहे। मां जूने आदम मां बपतिस्मे द्वारा कढियो वियो आहियां। पवित्र आत्मा जे द्वारा मां आदम मां कढायो वियो आहियां ऐं मसीह में विझायो वियो आहियां। मां हाणे मसीह में आहियां ऐं इन्हीअ करे हाणे मूंखे हुन जो जीवन जगणो आहे। हुन जी भरपूरता खे मूं मां जीआरणी आहे। कुलोसियों जो 3 अध्याय ऐं 4 वचन। जॾहिं मसीह जेको असांजो जीवन आहे प्रगट थींदो, तॾहिं तव्हां बि हुन सां महिमान सां गॾु प्रगट कया वेंदव। अगरि तव्हां में कोई जीवन आहे त उहो मसीह जो जीवन आहे। यूहन्ना पंहिंजे पहिरें ख़त में लिखियईं त हुन जो इरादो हुन अनंत काल जे जीवन खे ॾेखारण जो हुयो। उहो अनंत काल जो जीवन कीअं पियो ॾेखारे सघे? उहो असांखे मसीह ॾेखारण वारो हुयो। मसीह उहो अनंत काल जो जीवन आहे ऐं ईंदड़ कंहिं ॾींहं ते जेके हुन जा आहिनि हुन सां महिमा सां गॾु प्रकट थींदा। अगरि असां सच में मसीह सां गॾु उथारिया विया आहियूं त हिन जो सबूत असांजी ज़िंदगीअ जे 2 हिस्सनि में ॾिसणु ईंदो। असांजी व्यक्तिगत पवित्रता ऐं असांजी हुन सां सहभागिता जेके रोज़ असांजे आसे पासे हूंदा आहिनि। हीअं सम्झ में ईंदो आहे त मसीही विश्वासी हिन मामले जी पवित्रता खां घबराईंदा आहिनि। हिकिड़े परमेश्वर जे सेवक हे कथन कयो हुयो, अगरि असां पाप खां बि हेॾो ई घबरायूं हा जेॾो असां पवित्रता खां घबरायूं था, त हे केॾी अद्भुत ॻाल्हि हुजे हा। हे कथन घणनि ई मसीही विश्वासियुनि जे बारे में सच साबित थिए थो। अलाए कीअं असां मां घणनि खे पवित्रता हे अखर एॾो कोन भाईंदो आहे। हे अखर ॾाढो ई सुठो आहे ऐं पौलुस जो विषय बि हिते ई आहे। व्यक्तिगत पवित्रता। मसीह बैतलहम में हिकिड़े नंढे किके जहिड़ो पैदा थियो हुयो, पर उहो हाणे हुन स्थान में कोन्हे। उहो हाणे हिन क्षण ते मथे परमेश्वर जे सॼे हथ पासे वेठल आहे। उहो हाणे हुन स्थान में नंढे झूले में सुम्हियल कोन्हे, पर उहो स्वर्ग में पंहिंजी राजगदीअ ते वेठल विराजमान आहे ऐं उहो हुते अॼु तव्हां लाइ ऐं मुंहिंजे लाइ आहे। हाणे अगरि तव्हां मसीह में आहियो, अगरि तव्हां हुन खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयो था, त हे हिते हेठि पृथ्वीअ ते ई तव्हांजी ज़िंदगीअ में नज़र ईंदो। दोस्त, अगरि हिते हेठि तव्हांजी ज़िंदगीअ में उहो कोन थो नज़र अचे, त शायदि तव्हां हुन में हुते मथे बि कोन हूंदव। अचो त 5 वचन में ॾिसूं त असांखे मसीह ॾेखारण में अचण लाइ छा करणु घुरिजे। इन्हीअ करे पंहिंजे हुननि अंगनि खे मारे छॾो जेको पृथ्वीअ ते आहिनि, अर्थात व्यभिचार, अशुद्धता, दुष्कामना, बुरी लालसा ऐं लोभ खे जेको मूर्ति पूजा जे बराबरि आहे। मारे छॾियो या मौत जी जाइ में विझी छॾियो। व्यभिचार मतिलबु यौम आकर्षण जी अनैतिकता। छा अॼु तव्हां हिन पाप में आहियो? अचो त पाण खे धोखे में न विझूं। घणाई अॼु अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन पाप खे लिकाए रहिया आहिनि, हुन ते पर्दो विझी रहिया आहिनि ऐं तॾहिं बि उहे समर्पित मसीही हुजण जी ॻाल्हियूं कंदा आहिनि। पौलुस हे बिल्कुलु खुले में ॿाहिरि खणी थो अचे ऐं असांखे चवे थो त असांखे पंहिंजे शारीरिक भागनि खे मौत जी जाइ ते रखिणो आहे। छा तव्हां जूं अखियूं तव्हांखे झंझट में, मुश्किल में थी विझनि? छा तव्हां लोभ जी अखियुनि सां ॾिसंदा आहियो या कामुकता जी नज़र सां? हुननि अखियुनि खे मौत जी जाइ ते रखी छॾो ऐं हाणे हुननि खे मसीह जी अखियुनि जहिड़ो इस्तेमालु कयो ऐं हुन खे ई ॾिसो। मुंहिंजा दोस्त, हे करण सां शयूं बदिलजी वेंदियूं, आहे कि न? अशुद्धता में सोच, अखर, नज़र, भाव ऐं असां जेके चुटकुला या लतीफ़ा ॿुधाईंदा आहियूं, हे सभी शामिल आहिनि। दुष्कामना मतिलबु असीमित या अनियंत्रित ज़ोरदार मनोभाव ऐं कामुकता। हर दफ़ा कोई न कोई पंहिंजो गुनाह मूं वटि अची क़बूल कंदो आहे
ऐं पोइ चवंदो आहे, अरे मां पाण खे झले कोन सघियुसि। मुंहिंजा दोस्त, पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे हुन जाइ में ई कोन हुजणु खपे। हे ॻाल्हि त अहिड़ी ई थी वई ॼण त माउ पंहिंजे नंढे छोकिरे खे सॾे थी, तूं किथे आहीं? छोकिरो जवाबु ॾिए थो, रंधिणे में आहियां। वरी माउ पुछे थी, पर तूं हुते करी छा थो? छोकिरो हथ में नान खटाई जी बरनीअ खे झले जवाबु ॾिए थो, मां प्रलोभ सां संघर्ष करे रहियो आहियां या मोह सां लड़ी रहियो आहियां। मुंहिंजा अज़ीज़, प्रलोभ सां संघर्ष करण जी उहा जाइ ही ग़लति आहे। हुन नान खटाईअ जी बरनीअ साम्हूं न संघर्ष कयो जॾहिं तव्हांखे नान खटाई खाइणी ई कोन्हे। साॻी ही ॻाल्हि दुष्कामना खे बि लागू आहे। बुरी लालसा मतिलबु पापी इच्छाऊं, हुननि खे मौत जे घात लायो। मुंहिंजा दोस्त, लोभ जेको मूर्ति पूजा जे बराबरि आहे, मतिलबु जॾहिं असांखे हर वक़्तु अञा ज़रूरु खपे। छा अॼु उहो सर्वशक्तिमान रुपयो तव्हांजो परमेश्वर आहे? छा तव्हां जीवित मसीह खां जंहिंमें तव्हां आहियो रुपए में वधीक रुचि रखंदा आहियो? हे सवाल चुभण लॻंदा आहिनि। असां जूं देहूं जेके मसीह में आहिनि, असांजा जिस्म पवित्र आत्मा जो मंदिर आहे ऐं असांजी देहुनि खे परमेश्वर लाइ वापरियो वञणु खपे। जॾहिं मां अॼु सुबुह जो ऑफिस लाइ निकितुसि त घणा ई माण्हू कम ते वञनि पिया। हुननि मां घणा ई वापारी हुया। हिकु माण्हू मुंहिंजे पासे खां हिकिड़ी वॾी कार में गुज़रियो। हुन मूंखे या ॿिए कंहिंखे बि कोन ॾिठो, छो त उहो जल्दीअ में हुयो। मूंखे हे कोन ख़बर हुई त उहो एॾी घाई छो पियो करे, पर मां सम्झी सघां थो। हे वॾी गाॾीअ वारो माण्हू बि अंधकार में हुयो, छो त उहो पंहिंजी मूर्तीअ खे पूॼण ऐं हुन जे साम्हूं झुकण वञी रहियो हुयो। हुन जी मूर्ति उहो सर्वशक्तिमान रुपयो हुयो ऐं उहो हिन घाईअ में हुयो हे ॾिसण लाइ त अॼु जे ॾींहुं उहो घणा कमाईंदो। घणा ई ॼणा हिन लोभ जी नियंत्रण में अची वेंदा आहिनि। उहे जग जी भौतिक शयुनि जो लोभ कंदा आहिनि। हुननि खे वधीक पैसो खपे। मां हेतिरो ताईं चवंदुसि त असांजे देश में वधीक करे समस्याउनि जी जड़ हे लोभ ई आहे। पहिरें तिमुथियुस जे 6 अध्याय ऐं 9 वचन में लिखियलु आहे, छो त रुपए जो लोभ सभी नमूने जी बुरायुनि जो जड़ आहे। पैसो समस्या कोन्हे, उहो त परमेश्वर जी महिमा लाइ बि इस्तेमालु थो कयो वञे। पर हेड़ा घणा ई आहिनि ऐं मसीही विश्वासी बि जेके हुन ॿिए 10 लख लाइ कमु करे रहिया आहिनि, जंहिंजी हुननि खे ज़रूरत बि कोन्हे। उहे हीअं कनि था छो त उहे हिकु मूर्तीअ खे पूजी रहिया आहिनि। अगरि तव्हां मसीह में आहियो त उहो ई पहिरियों ईंदो ऐं तव्हां उहे शयूं ॻोल्हींदव जेके स्वर्गीय आहिनि। हाणे असां कुलसियों जो 3 अध्याय ऐं 6 वचन पढ़ंदासीं। हिननि ही जे वजह सां परमेश्वर जो प्रकोप आज्ञा न मञण वारनि ते पवंदो आहे। हिननि ही जे वजह सां पौलुस जो मतिलबु हुननि ही शयुनि सां आहे जंहिंजे बारे में उहो ॻाल्हाए रहियो आहे। उहे शयूं जेको जग कंदो आहे। परमेश्वर जो प्रकोप आज्ञा न मञण वारनि ते पवंदो आहे। इंसान छड़ो इन करे कोन भटकी वेंदो आहे छो त उहो हे शयूं करे रहियो आहे ऐं न ई इन करे त हुन मसीह जे बारे में कोन ॿुधो आहे। इंसान भटकजी वेंदो आहे छो त उहो पापी आहे, पंहिंजे दिलि में पापी आहे ऐं छो त उहे पापी आहिनि, उहे हे सभु शयूं करे रहिया आहिनि। हाणे कुलसियों जो 3 अध्याय ऐं 7 वचन पढ़ंदासीं। ऐं तव्हां बि जॾहिं हिननि बुराइयुनि में जीवन बिताईंदा हुयो त हिननि जे ई अनुसार हलंदा हुयो। असां मां जेके प्रभुअ खे ॼाणींदा आहियूं कंहिं वक़्त ते हिन पाप में हलंदा हुयासीं। आशा आहे त असां हाणे हिननि पापनि में कोन हली रहिया आहियूं। हिकिड़े लखपतीअ
खुले नमूने हे स्वीकारें त हुन जे उद्धार पाइण खां पहिरियों उहो हुन शक्तिमान रुपए खे पूजींदो हुयो। उहो हर वक़्तु हे सोचींदो हुयो त अञा पैसा कीअं बणाइजनि। जॾहिं उहो मसीह वटि आयो त हुन हे सभु छॾे ॾिनई। हुन वटि लख त हीअं ई पिया हुया ऐं अगरि उहो अञा कमाए त उहे सभी पैसा उहो परमेश्वर जे कम लाइ ॾियणु चाहे पियो। हुन खे पंहिंजो वक़्तु मसीह खे खोजींदे बिताइणो हुयो। ओ मुंहिंजा दोस्त, छा असां मसीह खे पहिरियों रखंदा आहियूं या असां हुननि ई शयुनि खे करण में व्यस्त आहियूं जेको जग करे रहियो आहे ऐं जंहिंजे करे परमेश्वर हुननि ते न्याय आणण वारो आहे। ऐं असां बि कीअं था सोचूं त असां परमेश्वर जे न्याय खां बची वेंदासीं। अगरि तव्हां मसीह में आहियो, हुननि शयुनि खे ॻोल्हियो, हुननि शयुनि ते ध्यानु लॻायो जेकियूं स्वर्गीय आहिनि। ऐं अगरि तव्हां हे कयो था त तव्हां हे पाईंदव त तव्हां जग जी शयुनि में शामिल ई न आहियो। असां हिते ॾिसी रहिया आहियूं त कीअं माण्हू रुपए जी पूजा कंदो आहे। ज़िंदा परमेश्वर जी आराधना करण जे बजाए, हुन जी सेवा करण जे बजाए उहो पैसे कमाइण में पंहिंजो वक़्तु बिताईंदो आहे। असां जे ज़िंदगीअ में असांजो परमेश्वर केरु आहे, हिन जो फ़ैसिलो असांखे करणो आहे। अॼु मां तव्हांखे हिन सोच ते ई छॾे थो ॾियां। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं मां तव्हांजी मोकल थो वठां।